ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण डिठो त भीष्म पितामह श्री कृष्ण भगवान जी स्तुति कन था ऐं पोए पंहिंजो शरीर त्याग करे वेंकट ॾांहुं पधारीन था। जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 11हों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा युधिष्ठिर जो गद्दीअ ते वेहण। श्री शौंक जी पुछनि था, धर्म शिरोमणि राजा युधिष्ठिर कीअं राज कयो ऐं कहिड़ा कहिड़ा कम कया, महिरबानी करे ॿुधायो। सूत जी चयो, भीष्म पितामह जे मरण जे शोक में पांडव ऐं श्री कृष्ण भगवान के घणो दुख थियो, लेकिन मुरली मनोहर राजा युधिष्ठिर के घणो समझायो त भीष्म पितामह जो जहिड़ो मौत थियो आहे, अहिड़ो मौत विरलो को थींदो आहे। मतलब त अहिड़ी सुठी मौत मिलण ॾाढी मुश्किल आहे। दुनिया में जेका देह मिली आहे सा त ज़रूरु नास थींदी, तंहिं करे उन जो शौक़ न करणु घुरिजे। ऐं जेको आदमी जनम वठी माया मोह में फाथल रहे थो, सो परमेश्वर खां परे रही पंहिंजो जीवन अजायो विञाए थो। उन जी हालत बेशक रोवण लाइक़ु आहे, पर भीष्म पितामह दुनिया में भक्ति ऐं पूरे धर्म सां रहियो हो, जंहिं करे हींअर वेंकट हलियो वियो आहे। सभई चो जय श्री कृष्णा। उन करे संदसि मरण जी चिंता न करणु घुरिजे। राजा युधिष्ठिर ही ॻाल्हि ॿुधी पंहिंजे मन खे धीरज ॾिनो। जॾहिं मुरली मनोहर ऐं रखेश्वरन ऐं मुनेश्वरन राजा युधिष्ठिर खे हस्तिनापुर में राज गद्दीअ ते आणे विहारियो, तॾहिं श्री कृष्ण भगवान महाभारत थियण ऐं पृथ्वीअ तां बार लाइण जे सबबा ॾाढो ख़ुशि थी युधिष्ठिर खे चयो, ए राजा, तूं रईत जी पालना करे पंहिंजे कुटुंब समेत राज जो सुख भोग। जेका ग़लति सोच तुंहिंजे मन में हुजे तंहिंखे कढी छॾ। ऐं पोइ श्री कृष्ण भगवान राजा युधिष्ठिर खे सम्झाए उन खां अश्वमेध यज्ञ करायो ऐं केतिरनि ॾींहंनि खां पोइ राजा युधिष्ठिर खे चयो त हाणे द्वारिकापुरी वञिबो। सभई चो जय श्री कृष्णा। जंहिं वक़्तु श्याम सुंदर द्वारिकापुरी वञण जो इरादो कयो, उन वक़्तु पांडव, द्रौपदी, धृतराष्ट्र, गांधारी, माता कुंती ऐं ॿिया बि जेके हस्तिनापुर में वेठल हुआ, से सभु उदास थी विया। ऐं प्यारा भक्तों, ही ॻाल्हि यादि रखिजो त अर्जुन अश्वत्थामा खे मारियो कोन हो, सिर्फ़ु अश्वत्थामा जे सिर जी मणी कढी छॾी हुई। त अश्वत्थामा उन शर्म में भरिजी हिकु दफ़ो ॿीहर ब्रह्मास्त्र जो प्रयोग करे थो ऐं ब्रह्मास्त्र सां पंजनि ई पांडवनि ते वार थो करे। पोइ जॾहिं उहो हथियार पंहिंजा 5 मुंहुं ठाहे पांडवनि ॾांहुं आयो पिए ऐं उन वक़्तु ब्रह्मास्त्र जी हिकिड़ी नंढी चिंगारी उत्तरा जे गर्भ में हली वई, छो त उत्तरा गर्भवती हुई ऐं उत्तरा अर्जुन जी नुंहुं ऐं अभिमन्यु जी ज़ाल हुई। त पांडवनि जो वंश उत्तरा जे गर्भ में ई हो, त उहा चिंगारी
उत्तरा जे गर्भ में हली वई ऐं उत्तरा जे पेट में आग ॿरण लॻी। तॾहिं उत्तरा सरण सबबां व्याकुल थी माता कुंती वटि वेई। तॾहिं माता कुंती हुन खे पाण सां गॾु वठी श्री कृष्ण भॻवान वटि वेई ऐं पेट सरण जो सॼो हाल करे ॿुधायईं। तॾहिं श्री कृष्ण दुख भंजन दीनानाथ पंहिंजे सुदर्शन चक्र खे हुकुम ॾिनो त तूं वञ ऐं उत्तरा जे पेट में वञी हिन जे गर्भ खे ब्रह्म हथियार जी आग खां बचाए। ऐं श्री कृष्ण जी पाण बि अंगूठे जेतिरो रूप धारण करे उत्तरा जे पेट में वञी उत्तरा जे गर्भ खे ब्रह्म हथियार जी आग खां बचाइण लॻो। तॾहिं उत्तरा जे पेट में जेको बालक हो जंहिंजो नालो परीक्षित हो, हुन वक़्तु सांवरी सूरत मोहिणी मूरत जो दर्शन मिलण करे सुजाॻ थी उन खे पंहिंजी माउ जे पेट में ॿियो छोकिरो सम्झियो ऐं होॾां जेको ब्रह्म हथियार अश्वत्थामा पांडवनि खे मारण लाइ मोकिलियो हो, जेको युधिष्ठिर ऐं ॿियनि सभिनी पांडवनि खे जलाइण वास्ते हो, उन खे श्री कृष्ण भॻवान पंहिंजे सुदर्शन चक्र सां रोकियो ऐं पांडवनि जी रक्षा कई। ऐं पोइ श्री कृष्ण भॻवान जी कृपा सां पांडव ऐं उत्तरा जो गर्भ ॿई बची विया। सभई चयो जय श्री कृष्ण। ऐं पोइ जॾहिं श्री कृष्ण भॻवान द्वारिकापुरी वञण लॻा, तॾहिं कुंती, द्रौपदी, पंजई पांडव ऐं उते वेठल सभी रखेश्वर, मुनेश्वर ऐं ब्राह्मण श्री कृष्ण भॻवान खे हथ जोड़े चवण लॻा, हे दीनानाथ, तव्हांजे वञण करे असांखे ॾाढो ॾुख थो थिए। असांजी रक्षा हाणे हिते केरु कंदो? असांखे जेतिरो सुख तव्हांजे चरणनि जे दर्शन पाइण करे मिलंदो हो, एतिरो सुख हिन राज गद्दीअ ते बि नथो मिले। ऐं कुंती हथ जोड़े चयो, हे महाप्रभु, हेसि ताईं मां तोखे पंहिंजे भाउ जो पुटु सम्झी तुंहिंजी महिमा नथे ॼाणी, लेकिन हाणे मूंखे पक थी आहे त अव्हां पार ब्रह्म परमेश्वर जो अवतार आहियो ऐं संसारी माण्हुनि जा दुख कटण वास्ते अवतार धारण कयो अथव। ऐं तव्हां हमेशह ईअं ई पंहिंजे भक्तनि जी रक्षा करण वास्ते अवतार वठंदा रहंदा आहियो। न त अव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे जो ख़ुदा पाण परमेश्वर थी मछली, वरा ऐं ॿियनि जा अवतार वठो। तव्हां वासुदेव ऐं देवकी जे घर जनम वठी उन्हनि खे हिकिड़े दफ़ा क़ैद खां छॾायो। मूं ते ऐं मुंहिंजे पुटनि ते जॾहिं जॾहिं ॾुख थियो, तॾहिं तॾहिं तव्हां दया सां अची असांजो दुख दूर थिए कयो। हाणे मूंखे ईअं थो लॻे त तव्हां असांखे राज ॾेई वञो था ऐं असांजी सार लहण बि विसारे छॾींदा। असांखे राज नाहे करणो ऐं असां वरी बि अहिड़ी तरह ॾुख ऐं बनवास था घुरूं जंहिं में तव्हांजो दर्शन थींदो रहे। सभई चयो जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिलु थियो हुजे त कृपा करे हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।